डिगड़ी शहर जी ट्रांसपोर्ट जी तारीख़। पहिरीं पब्लिक लाइ बस डिगड़ी शहर में 1944 ईस्वी धारे आई हुई, जंहिंजो मालिक प्रेमचंद वाणियो मीरपुर ख़ास वारो हो। बस जो ड्राइवर गणेश नाले मेघवाड़ हो। 1947 ईस्वी जे वणहांगे सबबि बस जे मालिक प्रेमचंद पंहिंजी बस पहाड़ खान मेहर मारवाड़ीअ खे विकिणी पाण हिंदुस्तान लॾी वियो। इन्हनि मारवाड़ी मेहरनि जो पोइ मीरपुर ख़ास में काले खान जे नाले सां बसूं हलियूं। मीरपुर ख़ास जो काले खान पंप बसंदनि हवाले सां सुञाणप रखे थो। आलमी जंग जे करे तेल जी अणाट हुजण सबबि कुझु वक़्त लाइ कोयले जी स्टीम ते हलाई वई। पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ इन बस ते ड्राइवर तुलसीदास सूटहर थियो हो, जेको मीरवा गोरचाणीअ जो हो ऐं उन सां गॾु बस ते ॿियो ड्राइवर पिणु मीरपुर ख़ास जो हो। संदसि नालो त अलाए छा हो, पर अक्सर मीरपुर ख़ास मां पान सोपारियूं आणे हित खपाईंदो हो, जंहिं सबबि हिन खे चाचा ज़िंदाबाद जे नाले सां सॾींदा हुआ। केबिननि जो घणो सामान तक़रीबन चाचो ज़िंदाबाद मीरपुर ख़ास मां आणे डिगड़ी अची खपाईंदो हो। डिगड़ी शहर जे हवाले सां बस जो पहिरियों मालिक चाचा हाजी इस्माइल आराई बणियो, जंहिं 1954 ईस्वीअ में डिगड़ीअ में बस आंदी हुई। डिगड़ीअ में सभ खां अव्वल ट्रक बि हाजी इस्माइल आंदी हुई। इहा ट्रक डॉज कंपनी जी हुई ऐं डीज़ल बजाए पेट्रोल ते हलंदी हुई।